अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां रहीम बख्श पवार। सबका पहिरीं नज़र वेंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नाज़रीन, मातली में कारिया पाड़े में गंदगी जा ढेर लॻल। गुज़िरियल 1 महीने खां सफ़ाई न थी सघी आहे। गटर नाला टुटण हुजण सबबि गंदो पाणी घर अंदर भेजी वियो। इन हवाले सां रहवासियुनि धनु कारियो ऐं मुकेश कारियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे पाड़े सां गॾोगॾु भंगियुनि जो पाड़ो आहे, जिते टुटल घर म्यूनिसिपल कमेटी मातली जी सफ़ाई अमले जा आहिनि। इन्हनि खे बार बार चवण बावजूद बि संदन पाड़े में केरु नथो अचे। मुज़ाहिरीन असिस्टेंट कमिश्नर मातली ऐं CMO मातली खां मुतालबो कयो त कारिया पाड़े में सफ़ाई कराए खेनि अज़ियत मां निजात ॾियारी वञे। नौशहर फिरोज में ॻोठाणनि पारां मासूम नीगरे जी अगवाई ख़िलाफ़ वारसनि पारां एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते नीगरी जे वालिद सेवाराम राणो ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त असांजी पाड़ेसरी गुलाम मुर्तज़ा मस्तोई असांजी 13 सालनि नीगरी खे अगवा करे खणी वियो आहे ऐं आज़ादु करण लाइ 5 लख भंग घुरे रहियो आहे, पर असां भंग भरे नथा सघूं। पुलिस पारां असां ग़रीबनि जी फरियाद ॿुधण लाइ तयारु न आहे। वस वारा नोटिस वठी असांजी नियाणी खे ज़ाहिर करे जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। मटियारी में जमायत इस्लाहिल मुस्लिमीन पाकिस्तान मटियारी सेंट्रल 2022 जी चूंड थी गुज़री। प्रोग्राम जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक सां थियो। नातूं ऐं मनक़बतूं पढ़ी वियूं। साल 2021 जी कारकर्दगी रिपोर्ट पेश कई वई। गुज़िरियल साल जी कारकर्दगी खे साराहियो वियो। इन मौक़े ते अॻवाननि लियाकत सुमरो ताहिरी, फ़क़ीर मोहसिन अली ताहिरी, इरशाद अहमद ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सुहिणे मदनी ताजदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी जा तमामु आदाब व इख़लाक़, अज़वाज जी ज़िंदगी, पाड़ेसरियुनि जा हक़, वालिदिन जा हक़, औलाद जा हक़, दीन जी अहमियत ऐं तिजारत वग़ैरह तक़रीबन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो हर लम्हो हर तरीक़े सां असांखे ज़िंदगी ऐं आख़िरत खे संवारण लाइ बहितरीन नमूनो ऐं मशल रहा आहे। नाज़रीन, खेरपुर जे ॻोठ साबुल उजण जे रहवासियुनि अब्दुल रहमान उजण घर भातियुनि सां गॾु बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ सॾोजाम प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजी घरवारी शेरबानू जा मारोड़ गुलाम रसूल उजण ऐं असद उजण मुंहिंजे सहुरे पारां ॾिनल 8 एकड़ ज़रई ज़मीन फॿाइण चाहिनि था, जॾहिं त ज़मीन जा असल काग़ज़ असां वटि आहिनि। जवाबदार असांजे जान जा वेही थी विया आहिनि। असां वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध SSP खेरपुर खे गुज़ारिश था कयूं त असांखे तहफ़ुज़ फराहम करे बासरनि मां जान आजी कराई वञे। जरवार वेझो औरतुनि ऐं ॿारनि खे अगवा करण जे केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ लुंड बिरादरी जे माण्हुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते इमामुद्दीन लुंड, ज़मान लुंड, शरीफ़ लुंड ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जरवार पुलिस अगवा थियल औरतुनि ऐं ॿारनि खे बाज़ियाब करायो आहे, पर अगवा में घुर्बल जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हिननि चयो त पुलिस जवाबदारनि खां लखें रुपया वठी उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे। हुननि चितार ॾींदे चयो त जवाबदार गिरफ़्तार न थिया त सूमर जे ॾींहं ते DIG सखर जी ऑफिस ॾाढो एहतियात कंदासीं। संगत शाख फिल्जी स्टेशन पारां ज़िले दादू जे अॻवान अबद मंगसी जी 72 सालगिरह ऐं नामवर शाइर साफ़ी डॉक्टर कुर्बान जेतियाल जी 65 सालगिरह कैंपस स्कूल फिल्जी में मल्हाई वई। इन मौक़े ते नामवर अदीब रजब आज़ाद, न्याज़ इलाही अबड़ो, अली रज़ा शाह, मोहम्मद नवाज़ चांडियो, नूर अहमद ॾहोट, एहसान दानिश मंगसी ऐं ॿियनि चयो त अबद मंगसी सिंध जो तमामु जाखोड़ी किरदारु आहे। संदसि कयल ख़िदमतूं तमामु घणियूं आहिनि। ज़िले जे समूरनि शाखनि खे गॾु खणी हलण वारो आहे। तमामु दिलरुबा शख़्सियत जो मालिक पिणु आहे। जॾहिं त डॉक्टर कुर्बान जेतियाल जी सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। इन मौक़े ते अॻवान डॉक्टर कुर्बान खे भेटा पेश कई। संदसि अदबी समाजी कमनि खे पिणु साराहियो वियो। भिटशाह में पीर ऑफ भिटशाह मरहूम सैयद नाज़न साईं जो 40हों भिटशाह जी नगरी में थियो ऐं 40 तक़रीब में वॾे फर्ज़ंद सैयद मुरीद हुसैन शाह खे ख़ानदानी पग ॿधाई वई। 40 ऐं पग जी रस्म में मुख़्तलिफ़ दरगाहनि जा साजिद नशीन ऐं सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। दरगाह बुलंद शाह करीम, दरगाह मिस्किन शाह ऐं ॿियनि दरगाहनि जे साजिद नशीन समेत भिटाई जे क़ाइम मक़ाम साजिद नशीन सैयद खावर हुसैन शाह, पीपल्स पार्टी MPA जाम शबीर अली ख़ान ऐं ॿियनि सैयद मुरीद अली शाह खे ख़ानदानी पग ॿधाई वई। पग खे ख़ानदान जी फर्दनि समेत दरगाह जे साजिद नशीननि ऐं ॿियनि अॻवाननि पारां वर ॾिना विया। इन मौक़े ते अॻवाननि चयो त सैयद नाज़न साईं हिकु अज़ीम इंसान हो। अहिड़ियूं वस्तूं सदियुनि में पैदा थींदियूं आहिनि, हुन जो विछड़ो ऐं खाल सदियुनि ताईं भरिजी न सघंदो। बुलंद शाह करीम सियासी समाजी शख़्सियत मरहूम खान मोहम्मद रिंद जी 8वीं वरसी जी तक़रीब ॻोठ में मल्हाई वई। तक़रीब जी सदारत मरहूम जे फर्ज़ंद रिंद क़ौमी इत्तेहाद जे अॻवान ज़ाहिद खान रिंद ऐं शमीर खान रिंद जिन कई। वरसी तक़रीब में PPMNA सैयद नवीद कमर शाह, MPA सैयद एजाज शाह बुखारी, खुरम करीम सुमरो, हारिस सबू पोटो, सलीम मेमून ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि हारी पोयतिन वॾे अंग में शिरकत कई। नाज़रीन, हीअ अॼु अहम ख़बरूं वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.telekalyan.com ऐं असांजो फेसबुक पेज ऐं YouTube चैनल टेली कल्याण।